बस इहो ई कमु आहे, सॼो ॾींहुं मोबाइल खणी वेठा आहियो। छुटी आई कोन्हे, मोबाइल खणी वेही था रहो। तव्हांखे यादि आहे अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? हा यादि आहे न, संडे आहे। यादि करो कहिड़ो ॾींहुं आहे अॼु? कहिड़ो ॾींहुं आहे यादि कोन थो अचे? अॼु पंहिंजी शादी जी सालगिरह आहे, इहो बि भुलिजी था वञो तव्हां। पुराणे ज़माने जा माण्हू चवंदा आहिनि ख़राब ॾींहंनि खे यादि कोन करबो आहे। छा? न कुझु न। जल्दी स्नान करो, पूजा करो। हा तव्हांखे आरती यादि आहे न? आरती खे कीअं भुलिजी सघंदुसि, हू त मुंहिंजो 4 साल जो प्रेम आहे। अरे उहा आरती न, त हू कॉलेज वारी आरती। हो पहिरीं साल आई त मागे किन जहिड़ी पई लॻे। 4 साल खां पोइ त मस्तु निखरी करे ॿाहिरि आई आहे, मस्तु पई लॻे। तव्हांखे पंहिंजी एक्स गर्लफ्रेंड आरती यादि आहे, कॉलेज वारी आरती यादि आहे। तव्हांखे त सभु छोरियूं यादि आहिनि, बसि पंहिंजी शादी जी सालगिरह यादि कोन्हे। मुंहिंजी भॻवान मूंखे यादि आहे, हलिया तोखे गिफ्ट ॾियां, तुंहिंजे लाइ मां गिफ्ट बि खणी आयो आहियां। हा गिफ्ट वठी आयो, ॾेखारो। वाह एनवेलॉप, छा हिन में तव्हां प्रॉपर्टी जा पेपर खणी आया आहियो? मुंहिंजे लाइ प्रॉपर्टी वरिती आहे। अरे वाह, भॻवान प्रॉपर्टी खां क़ीमती अथई। ॾिस एनवेलॉप खोले ॾिस। हा खोलां थी। वाह फॉर माई जानू, थैंक यू। खोलां थी। ही छा दिमाग़? हा हिनजी तोखे सभिनी खां वधीक ज़रूरत आहे न, इन करे तोखे गिफ्ट में इहो थो ॾियां।